अदा जी लापरवाही वारी तबियत ते मूंखे कावड़ थी अचे। कल्ह जी आयल छोकिरी हुन जी नज़र में तव्हां खां वधीक इज़त थी रखे। धीअ, हर रिश्ते जी पंहिंजी अलॻि हैसियत हूंदी आहे, पंहिंजी अलॻि जाइ हूंदी आहे। जेकर ॿिन्ही खे हिक ॿिए जे मुक़ाबले में बीहारबो त ख़राबी पैदा थींदी। तोखे ख़बर आहे त कूंज कंहिंखे तरजीह ॾिनी? उन शादी कंहिंसां कई? ॿुधणु चाहीं थो त पोइ दिलि काबूअ में रखी ॿुध। कूंज मूंसां शादी कई। मां इक़बाल जे दोस्त अली कबीर सां मोहब्बत कंदी आहियां। हिन ॻाल्हि जी इक़बाल खे ख़बर आहे। मां ऐं कबीर केतिरो वेझो रहिया आहियूं, हू हर शइ खां वाक़िफ़ आहे। पर तोखे त हाणे हिन घर मां निकिरणो पवंदो हर हाल में। मां तोखे नुंहुं हिन घर में बर्दाश्त करे नथी सघां, छो त मां उन छोकिरीअ खे हिन घर में नुंहुं तौरु हरगिज़ क़बूल नथी करे सघां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।